दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त हाणे सीरियल जो जेको आहे मुराद जी ख़बर सावल खे पइजी वई ऐं उहो इंसान हशर कंदो। मां तव्हांखे कल्ह एपिसोड पे ॿुधायो त सीरियल मुराद जेको कमु कयो आहे इहा ॻाल्हि लिकंदी कोन। आहिस्ता आहिस्ता सभिनी खे अंदाज़ो लॻी वेंदो ॻोठ में इहो या इहो इन्हनि जो ई कमु आहे। ऐं हाणे सावल इन्हनि खे सुखियो कोन छॾींदो। सावल इन्हनि खां हिसाब वठंदो। छो त सावल जे करे इन जे करे सावल जो सौटु हैदर ॿियों चकर शादी मां टियों चकर रुकिजी वियो आहे। जॾहिं शादी जी तयारी कंदो आहे त उनजी कुंवार अॻे पइजी वेंदी आहे ऐं पिरी गिरी हैदर सां इहा हालत हर भेरे थी आहे पई। बहरहाल तव्हांखे छा थो लॻे ड्रामो तव्हांखे वणे पियो या न पियो वणे असांखे कमेंट सेक्शन जे ज़रिए ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि वीडियो सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हे तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त अपडेट तव्हांखे बर वक़्तु ॾींदा रहूं।